नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान क्रिकेट टीम जे नौजवान ऑलराउंडर ऐं इस्लामाबाद यूनाइटेड जो कप्तान शादाब खान हिन वक़्तु मुनफरी ख़बरनि जे हवाले सां अख़बार जी ज़ीनत बणिजी वियो। दुबई में रहंदड़ हिकु औरत साना सुफिया शादाब खान ते ब्लैक मेलिंग जो इल्ज़ाम हयो त शादाब खान हसास मामलनि ते रद्द अमल ॾियण जे लाइ हाज़िर न थी सघियो आहे। सोशल मीडिया जो सहारो वठंदे शादाब खान सां गॾु डिगी चैटिंग जा स्क्रीन शॉट पोस्ट कंदे दावा कई है त मां शादाब खान जे किरदार ऐं रवैये खे बेनकाब कंदुसि। पाकिस्तान क्रिकेट टीम बोर्ड इमाम अलहक़ खां पोइ शादाब खान जी तेज़ी स्कैंडल खे साम्हूं आणण खां पोइ सेंट्रल कॉन्ट्रैक्ट वारे समूरनि रांदीगरनि खे वार्निंग ॾिनी वई आहे त हू पंहिंजी ज़िम्मेवारियुनि जो हसास कनि। PCB रांदीगरनि खे वार्निंग ॾिनी आहे त फ़ैसलनि जी भञकड़ी ऐं गैर इख़लाक़ी सरगर्मियुनि में मुलविस कंहिं बि रांदीगर खे माफ़ न कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।